कुदरती शयुनि जे फ़ाइदनि जे हवाले सां त सभु वाक़ुफ़ हूंदा। हर शइ पंहिंजूं पंहिंजूं ख़ासियतूं रखे थी। इन ॾिस में वॾिफ ऐं मिस्री मिलाइण जा बि अनेक फ़ाइदा आहिनि ऐं घणनि ई माण्हुनि खे मिस्री ऐं वॾिफ मिलाए खाइणु पसंदि बि आहे। इन सां साह जी ताज़गी सां गॾोगॾु हाज़मे वारो निज़ाम बि बहितर थींदो आहे। जेकॾहिं अव्हां हिन शइ खां परे आहियो त हिन जा फ़ाइदा ॼाणे अव्हां बि ज़रूरु इस्तेमालु कंदा। खाधे खां अॻु थोरी मिस्री ऐं वॾिफ मिलाए खाइण सां साह खणण में कंहिं बि क़िस्म जी बुए ख़तम थी वेंदी आहे ऐं हाज़मो दुरुस्त कमु करणु शुरू कंदो आहे। मिस्री खाइण सां रत जी खोट खे पूरो करे सघिजे थो, जॾहिं त मिस्रीअ जो इस्तेमालु याददाश्त खे बहितर बणाए थो ऐं दिमाग़ी थकावट बि ख़तम करे थो। गरम खीर में थोरी मिस्री मिलाए सुम्हण खां अॻु पी छॾिजे त याददाश्त बहितर थी वेंदी। मिस्री खे पाणी में हल करे पीअण अखियुनि जे नूर खे तेज़ करे थो, जॾहिं त वात जो ज़ाइको बहितर बणाइण लाइ बि इहा काराइती शइ आहे। इन सां जिस्मानी तवानाई बि हासिल थिए थी ऐं नक जी सिहत लाइ बि मददगार आहे। इहो ख़्यालु रखिजे त मिस्री मिठाण आहे, इन लाइ हिन खे वधीक इस्तेमालु करण खां पासो कजे। शुगर जे मरीज़नि खे इन खां परे रहणु घुर्जे, जॾहिं त इस्तेमालु मामूल बणाइण खां अॻु डॉक्टर सां सलाह ज़रूरी आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk